quwwata illa billahi al-aliyyil azim. ठीक है ही असां पढ़ी आयासीं हर्फ जर वारा ऐं इस्म मरफूमा मजरूर थियो ही असांखे पढ़ी आयासीं ही बि ऐं सूरत सहकुल जी ॻाल्हि कईसीं पए इन ते ही असां पढ़ूं था पिया ही टे शयूं ॿरकूअ कवर कंदासीं हर्फ इस्तक़बाल ॿुधायोसीं सौफ़ बि थींदो आहे सीन बि थींदो आहे बाईद लाइ या क़रीब लाइ उन खां पोइ ही पढ़ंदासीं 53 खां 163 शहीदनि जी ॻाल्हि जेको अलाह पाक ज़िक्र कयो आहे अलाह जी राह में जेको मारियो थो वञे जंहिंखे असां शहीद थियूं था पिया ऐं अलाह पाक चए थो त मदद वठो कंहिंखां सब्र ऐं सलाद खां ऐं अलाह गॾु आहे मां साबरीन साबरीन सां ही ॻाल्हि कईसीं त इन अचे या अन अचे हा न अलिफ़ खे ज़ेर आहे हिते अलिफ़ खे हिते फतह आहे हिते उन खां पोइ जेके लफ़्ज़ ईंदा उहे उनखे फतह ईंदी मथां उहे मनसूब चइबो आहे उन्हनि खे इन ऐं अन खां पोइ जेको लफ़्ज़ हूंदो उनखे मनसूब चइबो छो जो हिते फतह हूंदी आहे ठीकु आहे ॿियो वला तक़ूलु ऐं न चओ इहा ला नाही आहे छा न चओ जेके क़तल कया न तव्हां चओ जेके क़तल कया वञनि अलाह जी वाट में तिन खे मोल न चओ मोल बल्कि उहे जीअर आहिनि बल्कि तव्हां नथा ॼाणो ठीकु आहे ज़ाहिरी ॻाल्हि असां नथा ॼाणूं असां आलम बरज़ख त कोन था ॾिसूं फी सबीलिल्लाह जी ॻाल्हि कईसीं त अलाह जे राह में उहो ज़िक्र करे चुकासीं ऐं ॿियो इहा ॻाल्हि बि ॾिसी पए त फी सबीलिल्लाह माना रस्ते में अलाह जे अलाह जे इहो अरबी में कोन्हे बसि रस्ते में हिन में मतिलबु इहो ई निकिरे थो पियो त अलाह जे रस्ते में हिन में ॾिसजे त ही ॿ मुख़्तलिफ़ कॉम्बिनेशन रस्ते में फी सबील ऐं सबीलिल्लाह अलाह जे सबीलिल्लाह अलाह जे रस्ते में ठीकु आहे हाणे फी सबील इनखे जेकॾहिं ॾिसबो त फी हर्फ़ जर आहे सबील इस्मुन मजरूर आहे छो जो फी हर्फ़ जर आहे इन जे करे हिनखे मजरूर करे छॾे हिन जे कयूं हिन मां ज़ेर अची वई हिन जे आख़िरी अखर ते हिनखे छा चइबो जारुन व मजरूर वरी हिते अचो पिया जेकॾहिं सबील लाइ में ही टुकड़ो त सबील हिन में छा आहे इहो हिनखे चइबो मुदाफ़ ऐं अलाह छा थींदो मुदाफ़ इलैह मुदाफ़ इलैह छा हूंदो आहे त जॾहिं बि ईअं अचे कंहिंजे रस्ते में अलाह जे रस्ते में त जॾहिं बि ईअं ईंदो न माना जीअं इन द पैथ ऑफ अलाह जॾहिं ऑफ ईंदो या जे ईंदो सिंधी में माना उहो मुदाफ़ इलैह चइबो आहे हुनखे यानी ही थियो मुदाफ़ हिन वाव न थींदो पर मुदाफ़ इलैह ठीकु अच्छा हाणे ऐं ज़रूरु परखींदासूं तव्हांखे अलाह पाक चए थो वल नबलुवन्नकुम न माना ज़रूरु नबलुवन्नकुम तव्हांखे बिशैइन मिनल खौफ कंहिं बि शइ मंझां माना कहिड़ियूं मिनल खौफ मंझां कंहिं शइ सां उहे कहिड़ियूं आहिनि खौफ माना भउ ऐं बुख ऐं मालनि जे ऐं जिंदुनि जे माना ज़िंदगी जे ऐं मेवनि जे घटिताईअ मां या नुक़सान मां मालनि जो नुक़सान थी वञे माण्हू को घर में मरी वञे या का बुख हुजे या को खौफ़ हुजे इहे घणियूं शयूं थियूं भव बुख मालनि जी ऐं जिंदुनि जी ऐं मेवनि जी 5 शयूं थियूं जिन सां अलाह पाक परखींदो आहे इंसान खे लियबलुवकुम अय्युकुम ahsanu अमला तव्हांखे परखींदासूं त ॾिसूं केरु थो पियो चङा कम करे तबारकल्लाह जी सूरह मुल्क 67 67 ठीकु आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त उन खां पोइ ऐं ज़रूरु परखींदासूं तव्हांखे त मंझां कंहिं शइ सां उहे 5 शयूं इहे थियूं पोइ अलाह पाक छा थो चए बशिर साबिरीन ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॾे साबिरनि खे माना इहे आज़माइशूं अचनि त जेको न त सब्र कंदो अलाह ॾों भाईंदो उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾे अलज़ीन उहे जिन इज़ा जॾहिं या उहे जिन खे जॾहिं असाबत मुसीबत काई मुसीबत पुॼे थी तकलीफ़ पुॼे थी पई त कालू छा था चवनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन असीं बेशक अलाह जा बाना आहियूं ऐं बेशक असीं उन ॾांहुं ई मोटंदड़ आहियूं इन्ना जेको आहे न उहो इन प्लस ना इन ना बेशक असां
बेशक असां या बेशक आहियूं असां। ठीकु, उन्हनि ते आहे अलाह जी महिरबानियूं, उन्हनि ते आहिनि अलाह जूं महिरबानियूं। ठीकु आहे, उलाइक अलैहिम सलवातुन, जिन सलवात जो मतिलबु इहो कढियो आहे महिरबानियूं, चङायूं, सुठायूं, ऐं उन्हनि ते रब जो करम ईअं चइजे, सलवात में इहो मतिलबु कढियो वियो आहे, में रब हिम संदन पालनहार तरफ़ां, व रहमतुन, ऐं बाज, ॾिसो न, बाज हिकिड़ी अलॻि शइ आहे, महिरबानियूं ॿियूं शयूं आहिनि। रहमत जेको आहे उहो थींदो आहे जॾहिं माना जेके महिरबानियूं उहे हर वक़्तु मौजूदु आहिनि, इंसान जो अमल कहिड़ो बि आहे, पर रहम ख़ासि तौर ते तॾहिं ईंदी आहे जॾहिं को फॉर एग्ज़ाम्पल का ग़लती करे, कंहिंखो माफ़ी घुरे या कुझु करे, त पोइ अलाह पाक जी रहमत आहे जेका हुन ते वसंदी, माफ़ बि करे छॾे, अहिड़ी उहा रहमत चइबो हुनखे। उलाइक हुमुल मुहतदून, उहे ई सिधी वाट वारा आहिनि। हाणे माना जिन सबुर कयो उन्हनि खे बिशारत जी बि ॻाल्हि आई, अलाह पाक चए थो हुमुल मुहतदून, खपे ई हिदायत न, इहदिना सिरातल मुस्तक़ीम। पोइ हे कंहिंखे थी मिले हिदायत, कहिड़े रस्ते ते, सही रस्ते ते? उहे आहिनि जेके मुसीबतुनि में, परेशानियुनि में सब्र कंदा आहिनि। अलाह से असांखे शल कंहिं आज़माइश खां बचाए, ऐं जेकॾहिं का आज़माइश अचे थी पई त अलाह ॾे रुजू करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ईअं न त वणी किथे ॿियनि खे माण्हू भिटकंदो वते, ॿियनि खां हेॾो होॾो अजीब क़िस्म जूं तावीज़ ॿिया टिया, ऐं जादू हे हो, पुछां सितारनि जा मामला, जादुई मामला, न, उन्हनि खां भॼो परे, उन्हनि खां भॼो परे, अलाह ॾे रुजू कजे, राह जो बि तजद में 2 नफ़ल पढ़जनि, अलाह साईं ॾिसो कीअं थो जेको आहे पाण महिरबानी करे। इहो आहे फ़क़ति। ऐं ॿियो शुकुरु कजे, सबुरु ॾाढो ॾुखियो आहे, पर कम अज़ कम शुकुरु कजे, जेका नुक़सानु थियो, जेका ॻाल्हि थी, नंढो या वॾो, जेकॾहिं पंहिंजी ग़लती सां थियो आहे त उन में अलाह खां माफ़ी घुरिजे, अस्तग़फ़ार कजे, अस्तग़फ़ार जो वॾो फ़ाइदो थींदो। सफ़ा ऐं अलाह पाक चए थो इन माना बेशक, सफ़ा ऐं मरवा इहे टकरियूं आहिनि। हिते लिखियलु हो कंहिं तर्जुमे में जबल, हालांकि जबल न आहिनि, इहे टकरियूं आहिनि। मिन शाइरिल्लाह, अलाह जे निशाननि मां आहिनि। ॾिसो न, पोइ जेको हज करे बैतुल्लाह जो या उमरो बजा आणे, तंहिंखे गुनाह न आहे ॿिन्ही जे तवाफ़ करण में। मक़सदु चवंदा ॿिन्ही जो कंहिंजो, माना सफ़ा ऐं मरवा जे विच में जेको असां सही कंदा आहियूं, ठीकु आहे, उहे 7 भेरा, ऐं जेको कब्तुल्लाह में जेके 7 भेरा जेके तवाफ़ कंदा आहियूं, उहे, उन में को अर्ज़ु कोन्हे। अॻे छा हुयो, असल में इहो सफ़ा ऐं मरवा जो ज़िक्र इन करे आयो आहे त हिते जॾहिं हज मुस्लमाननि ते फ़र्ज़ु थियो त पोइ हू उन खां पहिरीं जॾहिं काफ़िर हज कंदा हुया, हज त थींदो हो न उन वक़्तु बि, उन्हनि में त मेला मचंदा, हुननि जो कारोबार हूंदा हुया, ठीकु आहे, त माना सफ़ा जी पहाड़ी ते न हुन हिकिड़ो बुत रखी छॾियो जंहिंखे नाइला सॾींदा हुआ, नाइला, ऐं सां न, नाइला, त उहो उन ते वञी हथ बि रखंदा, उन ते ॿियो कोतो दुआऊं घुरंदा हुआ। इहा अलाह पाक चयो त पोइ माना जेके मुस्लमान थिया, मोमिन, ॾिसो हर ॻाल्हि में एहतियात कंदा, उन्हनि खे इहो थियो त इहा शइ त काफ़िर कंदा, असांजो कयूं था त उनजी तकलीफ़ त कोन्हे, को गुनाह त कोन थींदो। अलाह अकबर, अलाह पाक क्लियर करे छॾियो इहो। वल्लाह आलम, जेको तफ़सील में पढ़ियो आहे उहो ॿुधायूं था, जेकॾहिं ग़लती थिए थी त अलाह माफ़ कंदो। ॻाल्हि इहा आहे त पोइ अलाह पाक चयो त न, इन में को गुनाह कोन्हे, तव्हां कयो, इहे अलाह जूं निशानियूं आहिनि। हो उन्हनि खे ख़राबु कयो काफ़िरनि, जेकॾहिं बुत रखी या कब्ज़ा शरीफ़ बुत रखी, त उहा शइ ख़राबु त कोन थींदी न। इहे अलाह जूं निशानियूं आहिनि, इहे अलाह ठाहियूं आहिनि। अलाह जी ज़ात जेका शइ पैदा कई आहे, जंहिंजो हुकुम कयो आहे, या जंहिंजे लाइ ॾसे थो पियो, उन में का ख़राबी कोन्हे। ख़राबी करण वारा ॿिया आहिनि, उहे अलॻि आहिनि। इन करे जेको चङाई कंदो त वरी, ऐं जेको वधीक चङाई कंदो, माना वधीक परहेज़गारी करे, वधीक तक़वा करे, अलाह जो ख़ौफ़ रखे, फ़र्ज़ जेके चयल आहिनि अलाह पाक जा, निमाज़, रोज़ो ऐं हज ऐं यानी ज़कात, इहे जेके फ़र्ज़ आहिनि या जेके बि आहिनि, उन खां अलावा जेको को चङाई कंदो त पोइ उन लाइ छा आहे, फ़इन्नल्लाह, या उहो माना ततव ख़ैरन, उहा चङाई आहे उहा, फ़इन्नल्लाह शाकिरुन अलीम। छो त अलाह बेशक अलाह क़बूल करणंदड़ आहे, ॼाणींदड़ आहे। जेका माण्हू चङाई कंदो, ख़ैर जी ॻाल्हि कंहिंखे ॿुधाई, हीउ क़ुर जो क्लास थिए थो, को अचे थो, को ॿिए खे ॿुधाए थो, को ॿिए जे करे ॿुधे थो, ॿी का ॻाल्हि चङाई जी थिए थी, ख़ैरु खटे थो माण्हू, को कंहिंखां सलाह थो वठे, उनखे सलाह बि सुठी ॾियणु ख़ैरु आहे।
ये जेका ई चङाई कंदो, सुठे में सुठी, नंढे में नंढो सदको जंहिंखे चयो आहे, सदको बि चङाई आहे न, उहो मुस्कुराए मिलणु आहे कंहिं बि माण्हू सां। असांजे मुंहं ते सदाईं सूंड रहंदो आहे, सभ खां काढ़िया वेठा आहियूं हर ॻाल्हि ते। हक़ीक़त में पाण ॾे ॾिसजे त असां छा था कयूं। अलाह असांखे बहितरी नसीब करे अमलनि में इनशा असांजी। हाणे अलाह पाक ते यहूदियुनि जी ॻाल्हि कई हिते, इन लज़ीन यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनात, अलाह होॾे चयो त उहे निशानियूं आहिनि, कंहिंजियूं? अलाह जूं निशानियूं आहिनि। हो सफ़ा ऐं मरवा निशानी आहे, जबल ओहद निशानी आहे, वण टिण सभु निशानी आहे, सभु निशानियूं आहिनि इहे अलाह जूं। अलाह पाक चए थो उहे जेके लिकाईंदा आहिनि, जेके लाथियूं अथऊं या लाथियूं आहिनि असां, मा अंज़लना, लाथियूं आहिनि असां, मिनल बय्यिनात, पधरी निशानियुनि मां, पधरियूं, ऐं जेका हिदायत आहे, मिन बाद मा बय्यनाहु लिन्नास, जंहिंमें पधरो कयो आहे हर शइ खे, माना इंसाननि जे लाइ। छा? हिकिड़ो उहो किताब, फिल किताब, उन किताब में, किताब तौरेत जी ॻाल्हि थी हले, उन में इंसाननि जे लाइ ॻाल्हि खोले कई वई आहे। उलाइक, उहे आहिनि यलअनहुमुल्लाह, उन्हनि ते छा आहे? लनत कंदो आहे अलाह, उन्हनि ते, यल यल जेको या ईंदो माना उन्हनि ते, हुम माना उन्हनि ते, यलअनहुमुल्लाह, न अलाह करे थो लनत। हक़ीक़त में इहो प्रेज़ेंट जो सीगो आहे, माना हर वक़्त जी ॻाल्हि आहे। यल अन यल अन हुमुल्लाह, यल अनहुमुल लाइनून, ऐं लनत कंदा आहिनि, लानत कंदड़, उहे केरु आहिनि? अलाह पाक ज़िक्र कयो आहे ॿी आयत में, जंहिंमें मलाइक बि अची वञनि था ऐं इंसान बि अची वञनि था पिया नेक। छाजे करे? उहे जेके लिकाईंदा आहिनि, उहे छा लिकाईंदा? हक़ खे लिकाईंदा। यहूदी असां ज़िक्र करे आया आहियूं पोयनि आयतुनि में, आयतुनि खे बदिलाए वेंदा। ऐं नबत फरीक़म मिन्हु, हिकिड़ो आयत आई त हालत इहा आई त जॾहिं उन्हनि में हक़ जी ॻाल्हि लिखियल हुई त उन हक़ खे बदिलाइण लाइ हुननि पंहिंजे किताब तूं फिरी विया, ईअं हुन किताब खे फिटो करे छॾियऊं ॼण कुझु ॼाणींदा ई न हुजनि कुझु। उन्हनि जे अलाह पाक ॻाल्हि करे गया, उन्हनि ते लनत कयल आहे। अलाह पाक चयो आहे उन्हनि ते लनत आहे। इल्लल्लज़ीन ताबू, सवाइ उन्हनि जे जिन खणी गुनाह कयो, लिकायो, पर पोइ जिन तौबा कई, ताबू वो असलहू, ऐं पाण सुधारियाऊं, तौबा करे पर उन ते क़ाइमु न रहिया। तौबा जो मक़सदु इहो आहे वापसि रुजू करणु, ऐं उन खां पोइ पंहिंजे उन अमल ते जिते माण्हू ग़लती थो सम्झे उन खां उनखे आईंदा न करणु। असांखे इहा बि तौफ़ीक़ नसीब करे त असां अलाह साईं जेके तौबा घुरंदा आहियूं, साईं तौबा 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 तौबा, पर छा पंहिंजो अमल सही कंदा आहियूं? अमल 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 वल्लाही असां अलाह साईं असांखे नसीब कर त असां हिदायतुनि ते अमल कयूं इनशा अलाह ताला, ऐं पाण सुधारिया आहियूं। असां सुधारण जे बजाए त ॿिए खे बि बुराई चङी सलाह ॾींदासीं त हीअं में हिन में हीअं हिनखे ॿिए खे नुक़सानु पुॼाए, हिन में उन जा साथारी थी बीहंदासीं। बेमाना ज़ुल्म करण में माण्हुनि जा साथारी थी बीह रहंदासीं, इनखे न चवंदासीं ज़ुल्म न कर, छो जो ॾुखियो आहे ज़ुल्म खां बचाइण न। जेके तौबा कयूं, पाण सुधारियाऊं, उहे उन्हनि सां फौलाइका तूब इलैहिम, उन्हनि ते बाज सां मोटंदुमि। अतूब, अलाह पाण थो चए, मोटंदो न लिखियल आहे हिते। फौलाइका उन्हनि ॾे छा आहे? उन्हनि ॾे अतूब अलैहिम, मोटंदुसि तिन ते बाज सां। कमाल आहे, जिन ते अलाह बाज कई पोइ उन्हनि खे छा खपे? अन तवाब रहीम, ऐं आऊं, अलाह पाक जा लफ़्ज़ ॾिसो हिते, हीअ 160 नंबर आयत, इहा सम्झण जी आहे। अलाह पाक चए थो सवाइ उन्हनि जे जिन तौबा कई। छा थो थिए? माइक बंद कयो सर, कोई इको तो थे एक जगह ते ब ये था। तो इहा आयत 160 नंबर तमामु अहम आहे, इनखे सम्झण जी इन करे ज़रूरत आहे छो जो अलाह पाक जा जेके लफ़्ज़ इस्तेमालु कयल आहिनि न, उन्हनि खे सम्झणो पवे थो पियो त अलाह पाक माने अलाह पाक जो टोन कहिड़ो आहे माण्हुनि खे सम्झाइण जो, अलाह पाक जा सुहिणा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि। त आऊं जी ॻाल्हि थो करे, माना इल्ल जी न आऊं, उहे जिन तौबा कई ऐं पाण सुधारियाऊं, ऐं जेको आहे पाण सुधारे कयूं, पोइ उहे आहिनि जिन ते आऊं बाज सां मोटंदुसि, ऐं आऊं ॾाढो बाज सां मोटंदड़ महिरबान आहियां। बेशक उहे जिन कुफुर कयो ऐं उहा मुआ काफ़िर थी, तिन ते लानत आहे। पंहिंजी पोइ हिते
ॾिसो लानत कंदड़ लिखियल हो पहिरियों, हिते कहिड़ो थो अचे लफ़्ज़, लानत आहे अलाह पाक जी उन्हनि मथां ऐं मलाइकनि जी ऐं मिणनि माण्हुनि जी, अजमानास अजमईन, उहे सभिनी जे लानत में शामिल आहिनि। ख़ालिदीन फ़ीहा, सदाईं रहण वारा आहिनि उन लानत में। लानत जो मतिलबु छा आहे आख़िर? लानत आहे रहमत खां परे थियणु। अलाह जी रहमत सॼी दुनिया ते आहे, पर जंहिं ते लानत थी माना अलाह जी रहमत खां हटी वियो। अलाह अकबर जल शान, उन जी हालत छा हूंदी क़यामत जे ॾींहुं, ऐं दुनिया में छा हुनजी हालत हूंदी जेको अलाह जी रहमत खां हटी वञे। उहो त मायूस जेको थियो हो, इब्लीस थियो हो न, तॾहिं उन इब्लास मां नालो, इब्लास माना मायूस थी वञणु। असांखे मायूस थियणु न खपे। असांखे जॾहिं का ग़लती कयूं, असांखे छा, इन्नहु हुव तवाबुर रहीम, मां सदाईं बाज सां मोटण वारो आहियां। असांखे अलाह पाक ॾे रुजू करणु खपे, माफ़ी वठणु खपे। पर जेके जिन माफ़ी न वरिती ऐं उहा मुआ उन ते जो काफ़िर रहिया, इनकार करण वारा, अलाह पाक उन लाइ छा थो चए, ख़ालिदीन फ़ीहा, रहंदा उन में। ख़ालिदीन माना सदाईं रहण वारा, उन लानत में रहंदा सदाईं। फ़ीहा न हल्को कबो खान अज़ाब, क़यामत में बि, हिन खे मोहलत ॾिबी। मोहलत त हिते आहे न, त उहा मोहलत हुनखे मिलंदी कोन, अज़ाब हुन लाइ तयारु रखियो पियो आहे। हज़रत इहे असांजे आयो आहे भला, जेको चवनि था न त मौत काफ़िर थी मरिया जेके, त काफ़िर थी न मरिजे, हिन में हीअ आयतूं ॾाढियूं ज़बरदस्त आयल आहिनि। हिन में हीअ सूरह बक़रे में न, हिन जी सम्झाणी थोरी हले थी पई। अल बक़रे जे 132 में, आल इमरान जे 102 में, फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, न थियो न मरो जेसि ताईं न थियो न हुजो तव्हां मुस्लमान, न हुजो तव्हां मुस्लमान। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वसीयत कई पंहिंजे ॿारनि खे, हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम बि। ऐं अलाह पाक हिते थो चए आमन मोमिननि खे, या अय्युहल्लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो आहे, इत्तक़ुल्लाह, अलाह खां ख़ौफ़ रखो, अलाह खां ॾिजो, हक़ तुकाती, जीअं हक़ आहे उन खां ॾिजण जो, वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। इहो असां सॼे जुमे में ॿुधंदा आहियूं। अॼु असांखे सम्झ में अचणु खपे इहा ॻाल्हि इंशा अल्लाह ताला। ऐं ख़ुदा अवां जो ख़ुदा अकेलो, इलाहुकुम इलाहुं वाहिद, न आहे कोई इबादत जो लाइक़ु, ला इलाह, न आहे कोई अलाह ॿियो, महबूद ॿियो, ईअं चइजे, अलाह न चइजे, न आहे को महबूद ॿियो डायटी सवाइ हुनजे, जेको इलाहुन वाहिदुन आहे, उहो इलाह जेको सवाइ जेको छा आहे, इलाहुन जेको आहे, जेको अलाह पाक चए थो ही इलाह कोई न आहे, ओहे इलाहुकुम, ओहे जेको इलाह कहिड़ो आहे, इलाहुन वाहिद, सवाइ उनजे, उहो इलाहुन वाहिद छा आहे, बाजारो महिरबान आहे। बार बार अलाह पाक चए थो महिरबान बाजारो। ही केॾी असां लाइ ख़ुशख़बरी आई आहे। वॾो कंहिंजे लाइ लानत आहे जेको इनकार कंदो, ऐं असां लाइ त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह से बाजारो महिरबान आहे। ही ला पहिरियों ईंदो आहे, हिनखे चइबो आहे नफ़ी अल जिन्स, माना कोई बि हुनजे न आहे कोई, बसि ख़तमु थी वई ॻाल्हि, सवाइ अलाह पाक जे न आहे कोई, पहिरियों न आहे को ॻाल्हि शुरू थींदी। हिन में जेको आहे समरी आई आहे, त मोमिननि खे खपे त मुश्किल में सब्र ऐं निमाज़ जी मदद वठनि। अलाह सब्र कंदड़नि सां गॾु आहे। ख़ुदा जी राह में मालिजी वियलनि खे शहीद आहिनि, उनखे जीअर आहिनि, मोल न चओ। अलाह पाक मोमिननि खे आज़माईंदो आहे, कंहिंखां, भव खां, बुख खां, मालनि जे ऐं जानियुनि जे ऐं मेवनि जे घटिताईअ खां, नुक़सान खां, ऐं अलाह जी निशानियूं अलाह ॿुधायूं। हाणे 64 खां 67 ताईं अलाह सां मोहबत करणु खपे, अलाह सां मोहबत थींदी ऐं उनखे पुॼणु खपे। अलाह पाक छा थो चए, बेशक आसमाननि, समावात आसमाननि ऐं ज़मीन, आसमाननि ऐं ज़मीन में जे इख़्तिलाफ़ में, इख़्तिलाफ़ माना फेर घेर में, मज़ो इख़्तिलाफ़ रखबो आहे माण्हू न, फेर घेर में छा आहे, ऐं ॿियो वख़्तिलाफ़ लैल व नहार, माना इन फी ख़ल्क़ समावात वल अर्द, आसमान ऐं ज़मीन में, ऐं राति ऐं ॾींहं जे फेर घेर में, वल फुल्क, ऐं जहाज़, अल्लती तजरी फिल बहर, जेके तरंदा आहिनि समुंड में, बिमा यनफउ नास, जिन मां फ़ाइदो वठंदो आहे इंसान। इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं अलाह करे पक, अञा आयत हले थी पई, उहे छा आहे, फलकुन चइबो आहे बहरी जहाज़ खे, ऐं फुल्के माना बहरी जहाज़ या जहाज़ जेके हलनि था पिया, ही बहरी जहाज़नि जे लाइ लफ़्ज़ आयो आहे फ़क़ति, छो जो बहर जी ॻाल्हि आई आहे, फिल बहर समुंड में। हवाई जहाज़ खे ताइरनि चवंदा आहिनि, ताइरतुनि, ठीकु आहे। वमा अंज़ल अलाह, ऐं जेकी बि लाथो वियो आसमान खां, जेको लाथो अलाह, ॾिसो क्लियर आहे, जेको लाथो छा, अलाह, मिन समा आहे, मिमा आहिनि,
मींहं जे माना माए माना पाणी जेको लाथो अलाह आसमान मां पाणी पोइ ज़िंदगी ॾिनई यानी आबाद कयई बिल अर्द आया बिल अर्द आया माना ज़िंदगी ॾिनई हुनखे कंहिंखे अर्द ज़मीन खे कंहिंसां उन पाणी सां बेल अर्द बाद मौत आहे हुनखे हुनजे मरण बाद ज़मीन ते पाणी न वसे मींहं जो या मींहं जो पाणी त दरियानि में कुझु जेको बि आहे उहो ज़मीन खे न अचे त का शइ फुटंदी हुन मां कॾहिं न फुटंदी माना उहा आबाद न थींदी सवाल ई कोन थो पैदा थिए माना उहा मौला ज़मीन उनखे आबाद कई उन मींहं जे पाणी सां ऐं पोइ छा कयई बस फिया ऐं पखेड़ियाई तंहिं में कंहिंमें ज़मीन में सभु जिन्स जा जानवर कहिड़ो आहे कुल दाबत सभु माना कुल सभिनी ज़मीन जा जानवर ऐं हवाउनि जे घुलण में रिया रीह चइबो आहे न हवा जेका बहरहाल हुनखे तशरीफ़ रिया हवा जे घुलण में ऐं मुसखर कयल छा ककरनि में साहब माना ककर चइबो आहे बेन समाए जेके बेन समाए वल अर्द कंहिंजे विच में आहिनि ज़मीन ऐं आसमान जे विच में जेके ककरनि अलाह पाक रखिया उहे बि ठीकु आहे में छा आहिनि आयात निशानियूं हुते शाइर आयो हिते निशानियुनि जी ॻाल्हि आई आहे इहा आहे निशानियूं कंहिंजे लाइ लिक़ौमी याकुलून सम्झ वारनि लाइ उहे माण्हू जेके सम्झनि अकुल वारा या अकुल वारनि लाइ क़ौमी याकुलून क़ौम चयो आहे गिरोह माना जेको बि माण्हू को हुजे जीअं नेशन चवंदा आहियूं माना कोई बि हिकिड़ो टोली चइजे टोली फरीक़ खे चइबो पर क़ौमी लफ़्ज़ आहे क़ौमी याकुलून जेके सम्झ वारा माण्हू आहिनि माना इहे जे अलाह इहे निशानियूं आहिनि इहे कंहिंजे लाइ आहिनि उहे सम्झ वारा लाइ जो सम्झनि न त अलाह ते माण्हू पिया एतिराज़ कंदा अलाह किथे आहे अलाह ईअं छो थो करे अलाह कीअं लाहियो अलाह ग़रीब खे छो थो मारे बुख में अलाह 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 ते कुझु न हीअ निशानियूं ॾिसो ऐं अलाह में जेको आहे न हीअ अलाह पाक ख़ल्क़ियो आहे ज़मीन ऐं आसमान जे विच में या जेके इहे शयूं ख़ल्क़ियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो नज़्म ऐं ज़ब्त आहे हिते अलाह पाक कानून ठाहिया आहिनि जेकॾहिं तव्हां कंहिंखे पंहिंजो तव्हांजो नौकर आहे हुनखे तव्हां पाणी जे करे पघार घटि ॾियो हुनखे कटे वठो या हुनखे तव्हां मानी घटि ॾियो भले तव्हां ॾिसो पिया पाड़े में तव्हांजो बुखायल रहियल आहे हुनखे पाणी वाणी न ॾियो तव्हां पोइ तव्हां इहो ॾोह अलाह ते ॾियो त अलाह हुनखे बुखायल रखियो आहे ईअं न आहे इहे जो निशानियूं आहिनि इहे सभु अलाह पैदा कयूं त अलाह खे ख़ौफ़ अचे त हुन माण्हू उन ते अमल करे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अमल करे ॾेखारिया आहिनि हिकिड़ी हदीस मुबारक में अचे थो पियो जंहिंजो मफ़हूम इहो आहे त उहो ई त मुस्लमान ई न आहे जंहिंजे पाड़े वारो बुख में रहे ऐं तव्हां नंढो सुम्हो इन जो मफ़हूम इहो मक़सदु आहे केॾी वॾी ॻाल्हि चयल आहे इहा ऐं असां पाड़े में माण्हुनि खे तकलीफ़ ॾींदासीं देरि न कंदा आहियूं ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जे वठंदा आहिनि अलाह खां सवाइ ॿियनि खे प्यारो अहिड़ो यानी अलाह खां सवाइ ॿियनि खे अलाह जहिड़ो करे प्यारो रखंदा आहिनि माना लफ़्ज़नि जी माना इहा लिखियल आहे ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जे वठंदा आहिनि अलाह खां सवाइ ॿियनि खे अलाह जहिड़ो करे प्यारो रखंदा अथनि उहो अलाह जे प्यार वांगुरु पर अलाह पाक छा थो ऐं जिन ईमान आंदो से अलाह जी मोहबत में ॾाढा ज़ोर आहिनि हाणे ईमान वारनि जो ऐं जेके ईमान वारा न आहिनि उन्हनि जो फ़र्क़ु ॿुधायल आहे के माण्हू मिनन नास माण्हुनि मां के अहिड़ा बि आहिनि भले पोइ मुस्लमान छो न हुजनि जे वठंदा आहिनि अलाह साईं काफ़िरनि जी ॻाल्हि कोन कई आहे काफ़िर न थी सघे थो मुस्लमान हुजनि के माण्हू अहिड़ा आहिनि माण्हुनि मज़ा अलाह खे प्यारो करे वठंदा आहिनि माना कंहिंखे अहिड़ो प्यारो किन खे अहिड़ो प्यारो करे वठंदा आहिनि जहिड़ो ॼणो अलाह खे प्यारो करे वठिजे माना इबादत ताईं हलिया वञनि इहा ॻाल्हि ग़लति आहे तमामु मोहबत अलाह जी हुजे अलाह जे हुकमनि जी अतात हुजे मोहबत जो मतिलबु इहो आहे ऐं जिन ईमान आंदो से अलाह जी मोहबत में ज़ोर आहिनि अलाह जी मोहबत थींदी त अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि मोहबत थींदी ऐं पोइ हुनजे जे हुकमनि ते हलबो ऐं जिन ज़ुल्म कयोसीं जेकॾहिं हीअ ॻाल्हि ॼाणी न हिन ॻाल्हि खे हाणे सम्झनि जेकॾहिं त जंहिं महिल क़यामत जॾहिं अज़ाब ॾिसंदा ऐं जेकॾहिं पोइ सम्झंदा त समूरी सघ अलाह खे आहे त पोइ अलाह सख़्तु अज़ाब करण वारो आहे त पोइ ॾाढा पेशेमान थींदा उन वक़्तु यानी जेकॾहिं इहा शइ अॼु सम्झ में अची वञनि त तमामु बहितर आहे
पर जॾहिं उहे अखियुनि सां ॾिसंदा त जंहिंखे तव्हां ॿियनि खे तव्हां प्यारु कयो अलाह खां सवाइ, ईअं न त पोइ माण्हू पंहिंजे ॿारनि खे बि प्यारु कोन करे, या पंहिंजे ज़ाल खे बि को प्यारु कोन करे, ज़ाल मुड़ुस खे प्यारु न करे, भेण भाउ खे प्यारु न करे, इहा ॻाल्हि न आहे। वॾे जो अदब करे, वॾे सां प्यारु न कजे, पीउ माउ सां प्यारु कजे, दोस्त भाउ सां मिट माइट सां प्यारु कजे। ॻाल्हि इहा आहे त उन प्यार में अहिड़ो न हुजे जो उहो ख़ुदा जी जाइ ते न हुजे। कोई बि कंहिंजा हुकुम एतिरा न मञनि जो माण्हू कुफर में हलियो वञे, अहिड़ा कोई हुकुम न मञे कंहिं बि प्यारे जो अलाह जो प्यारु ख़तमु थी वञे ऐं मूं कुफर में हलियो वञे। जेकॾहिं अलाह ॿारनि जो प्यारु तव्हांखे, ॿियो को प्यारु कंहिं ज़माने जो दौलत जो प्यारु तव्हांखे, इबादत खां छॾे ॾे, तव्हांखे हमदर्दी करण को छॾे ॾे, कंहिंसां मिठो ॻाल्हाइण को तव्हां जेको आहे ज़बान को मिठाण कढी छॾे, त पोइ कहिड़े कम जा प्यार अलाह पाक सां प्यारु कजे, उहो प्यारु पोइ सही न आहे। त जंहिं वक़्तु बेज़ार थींदा जिन जे पुठियां लॻो वियो, जिन जे पुठियां लॻो वियो, उन्हनि जे कढ लॻो वियो, जिन जे चवण सां असांखे माना गुनाह थिए, उहे अहिड़ा कम हुजनि जिन खे करण सां या जेके हू कनि था या उन्हनि जा असां गॾु वेठा आहियूं उन्हनि जे असां पुठियां लॻासीं, उहे माण्हू जंहिं बेज़ार थींदा उन्हनि खां जेके उन्हनि जे पुठियां लॻा, ऐं जॾहिं पोइ ॾिसंदा अज़ाब खे त पोइ ऐं कटिजी वेंदा संदन लाॻापा, सभु सबब उते कटिजी वेंदा गॾिजण जा, कंहिंजी मदद करण जा, त पोइ उते केरु बेज़ार थींदा, उहे जिन जे कढ लॻो वियो, उहे चवंदा मां तव्हांखे थोरी चयो त मुंहिंजे कढ लॻो इन कम में, कंहिं बि बुराई जे कम में मूंसां कढ लॻो, मां तव्हांखे चयो छा। हा, ईमान वारा जेके जंहिंसां कढ लॻा बिल्कुलु अखियुनि ते चवंदा त बिल्कुलु असां चयो, उन सां त अलाह साईं उन सां राज़ी थींदो, ऐं जेके कढ लॻा उहे बि फ़ाइदे में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाब सगोरा आहिनि, उन्हनि जे अमलनि ते उन्हनि जे फॉलो कयूं था पिया। अलाह पाक जा उहे आलिम सगोरा जेके हिदायतनि जा आहिनि, जंहिं हिदायतूं ॾसियूं, जंहिं जेके चङियूं ॻाल्हियूं ॾसियूं, जेके मस्जिद में ॾसजनि थियूं पियूं चङियूं ॻाल्हियूं, उन्हनि ते हलिजे त उहो बहितरीनु आहे। पर जेकॾहिं फ़साद जी ॻाल्हि हुजे, उहो हीअ हिन जी मस्जिद आहे, हिन जो रमज़ान शरीफ़ में इहो बि ॿुधो आहे त कंहिंजो खाधो हुन में आयो मस्जिद ॿिए जी, त हुनखे कॾहिं फिटो करे छॾ, रिज़्क़ खे फिटी करे छॾ। सुभान अल्लाह, असांजा मुस्लमान उहो माना कंहिंसां थियो, पंहिंजे फिरके सां हेॾी मोहबत जो ॿिए फिरके सां उनजी मानी बि फिटी करे छॾियो, त अलाह जो गुनाह न थींदो। इहो सोचिजे हिन ॻाल्हि ते। वल्लाह आलम फिक़ह जा मसइला कहिड़ा आहिनि, पर अलाह जी मोहबत इहा आहे त अलाह जे बंदनि सां मोहबत कजे, ऐं अहिड़ी मोहबत न कजे अलाह जे बंदनि सां या कंहिं माल सां या कंहिं जाइ सां या कंहिं ॿिए सां जंहिंमें अलाह विसरी वञे, कॾहिं बि न। ऐं किथे लिखियलु हो त ला दिद वला निद वला हद ले रबी, न आहे, मूंखे ॾाढो वणियो इहो, न आहे कोई ज़िद माना मुखालिफ़, न को शरीक, न का हद हिन वक़्त बि ले रबी, कंहिंजे लाइ माना मुंहिंजे लाइ, मुंहिंजे रब जे लाइ। ऐं अल आन हिन वक़्त बि उहो ईअं आहे कमा खान, जीअं अॻे हुयो, वलम यल्क ज़वालन, हिनखे को ज़वाल कोन्हे को, जीअं शाह साहब फरमाए अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरती क़ाइम आहे क़दीम, क़दीम माना शुरू खां, हाणे शुरू खां तव्हां ॻणियो केसि त कॾहिं खां, उहो इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे। अलाह साईं सदाईं खां रहियो आहे, सदाईं रहंदो, बसि सिंपल अलाह पाक जी डेफिनेशन इहा आहे, सभु शइ ॼाणंदड़ आहे। आयतुल कुर्सी पढ़िजे न, असां ते पंहिंजो सभु ख़तमु था कयूं इंशाअल्लाह ताला। अल्लाहुम्मा रज़ुक़ना अल इस्तिक़ाम, इस्तिक़ामत नसीब करे असांखे, छा ते अलल हिदायत, हिदायत जेका असां ॾिठीसीं अॼु ॿुधीसीं सम्झीसीं इंशाअल्लाह ताला, वल इस्लाम, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे इस्लाम ॾिनो, उन्हनि ते असांखे इस्तिक़ामत ॾे, अमितना, ऐं असांखे मौत ॾे छा ते, आला कंहिं ते, दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमीन, सभई चऊं या रब, या रब्बल आलमीन, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं हिकिड़ो शुक्र कीअं कजे, अलाह पाक क़ुर में चए थो, 24 नंबर आहे सूरत जे इब्राहिम जे 7 नंबर आयत में, लइन शकर तुम, इहे असांखे जेको इस्लाम मिलियो आहे न, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जे रसालत में, उन ते शुक्र करणु खपे। सभ खां वॾी नेमत अलाह पाक जी आहे। लइन शकर तुम, अलाह पाक चए थो त तव्हां जेकॾहिं शुक्रानो कंदव त ज़रूरु मां वधीक ॾींदुसि नेमतूं अव्हां खे, लाज़ीदन्नकुम, ऐं जेकॾहिं नाशुक्री कंदव
त पोइ त असीं ॾिसी आया आहियूं हुते असां जेको कुफुर कंदो माना नाशुक्री कई, नाशुक्री कंदव तव्हां त पोइ बेशक मुंहिंजो अज़ाब यकीनन सख़्तु आहे। अलाह पाक असांखे अज़ाब खां महफ़ूज़ रखे। अल्लाहुम्मा ला जअलना मिनहुम, जेके तुंहिंजी नाशुक्री कंदा आहिनि, अल्लाहुम्मा जअलना मिनहुम, के माण्हू कर असांखे जेके तुंहिंजो शुक्र कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हीअ हिन जी समरी आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पोइ हिते असां वरी दुआ घुरी ख़तमु था कयूं। पोइ हिते बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम। ऐं बरकत अल्लाह पाक मूंखे ऐं अव्हां खे क़ुरान अज़ीम में ऐं फ़ाइदो थिए तव्हां ते मुंहिंजो ऐं अव्हां जो हिननि आयतुनि जे सिखण मां हिकमत वारे ज़िक्र मां। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुरान पाक सही तरीक़े सां पढ़ण ऐं सम्झण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, उनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जेकॾहिं का ग़लती थी आहे त अल्लाह पाक उन में माफ़ी नसीब फरमाए। ओवर टू यू साईं रियाज़ साहब। जज़ाकल्लाह साईं, जज़ाकल्लाह ख़ैर। अॼु आहे पंहिंजो बोल आहे न? टाइम आहे, कयूं था साईं। साईं, अस्सलाम वालेकुम। जी साईं। वालेकुम सलाम।